बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकिड़ो यहूदी खेसि ॿ न्याणियूं हुयूं। वॾो शाहूकार ज़मींदार हूंदो हो। उहो सुबुह सुबुह जो उथंदो हो त न्याणियुनि ॿिन्हिनि खे घुराईंदो हो त मां तव्हांखे रोज़ु मां खाधो पीतो केरु थो ॾिए। रोज़ु हिकिड़ी जेका सियाणी सेप्ती हूंदी हुअसि न, उहा चवंदी त बाबा सची ॻाल्हि ॿुधाई या कूड़ी, न हुअणु चवंदी सची ॻाल्हि ॿुधाए। उहो चवंदी त रोज़ु ॾियण वारो अलाह आहे। ॿी चवंदी त बाबा तूं, जेका चवंदी तूं उन खे माना घणो घुरंदो भाईंदो हो। जेका चवंदी अलाह ॾियण वारो आहे त उन खे माना थुॾईंदो ऐं थिलाड़ींदो धिकारींदो। आख़िरकार हलंदे हलंदे 3-4 ॾींहंनि खां पुछईं, पर जेका सियाणी सेप्ती हूंदी उन इहो ई लफ़्ज़ चवंदी आहे त बाबा अलाह ॾिए थो, रोज़ु अलाह ॾिए। पोइ नौकर चाकरनि खे चईं त हिन खे खणी कंहिं झंगल में वञी फिटी कयो। झंगल में कंहिं में खणी फिटी कयोसि, पर लटा कपिड़ा बि लाराए अचिजो। हुन नौकर चाकर जो मजबूर थी वञी झंगल में फिटी कयईं, मुक़ाम में फिटी कयो। माई छोकिरी हुननि खे चयो त कंहिं मुक़ाम में मूंखे फिटी कयो, पोइ तव्हां भले हले वञो। कंहिं मुक़ाम में वञी हुनखे छोकिरीअ खे फिटो कयो। छोकिरीअ हिन खे लटा कपिड़ा लाहे उछलाए ॾिना। मुक़ाम जे उस पास को बि माना ॻोठ वग़ैरह न हूंदो हो। उहो ख़ुदा खां उन ॾींहुं अहिड़ी दुआ घुरियईं कि मुंहिंजा मालिक साईं, तुंहिंजे करे मां दरपदर थी आहियां, तुंहिंजे करे मां हीउ झंगल वसायो आहे। हाणे अहिड़ो को मूंखे मौला सहारो ॾे जो मूंखे सहारो मिले। हुनजी अलाह ताला दुआ क़बूल कई अहिड़े तरीक़े सां जो हुन जा वार अची विया जेके सॼो जिस्म वारनि सां ढकिजी वियो, मथे जा वार। पोइ कई वक़्तु थियो हुते माना गुज़ारण लॻी। उन में मुक़ाम में शींहं बगड़ ऐं सभु हर जानवर रहंदो हो। उन्हनि सां मतिलबु पहिरियों खाईंदी हुई, कंहिं महिल कीअं खाईंदी हुई, कंहिं महिल कीअं खाईंदी भई वक़्तु गुज़ारींदी हुई। हलंदे 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 हिकिड़ो बादशाह आयो। बादशाह माना वज़ीरनि वग़ैरहनि खे चयो इन झंगु ॾिठो, मुक़ाम जो माना चौफेर झंगु ॾिठो, इन में को न को शिकार हूंदो, तॾहिं शिकार हूंदा जाम। पोइ हू साईं उन में जे माना को काॾां पकड़ी वियो, को काॾां हेॾे होॾे शिकार पवण लॻा। हिन शिकार न उन ई मंझि माना हू राति रहिया। वज़ीर बादशाह नौकर हर चार मुक़ाम वॾो उन में रहण लॻा। रहण जो लॻा त हिकिड़ो वज़ीर माना बादशाह जो वज़ीर सियाणो हुयो। उहो जो पेशाब निकिरण जो ख़्याल सां निकितो त हिन उन निहारे हेठि जानवरनि जा पेर ॿेर पियो ॻोल्हे। जानवरनि जा पेर ॻोल्हींदे ॻोल्हींदे हुनखे माण्हू जा पेर नज़र अची विया। मोटी अचे बादशाह सां ॻाल्हि कई। बादशाह खे चई हिन मुक़ाम में हिन वण में जा हिन ॿेले में माण्हू रहे थो। हुन चयो चरियो छो आहे, सॼे मुल्क माना ओस पास को ॻोठ ई नज़र कोन थो अचे, का ॻाल्हि ई कोन थी नज़र अचे। तोखे कीअं ख़बर पई त हिन ॿेले में माण्हू को रहे थो? चई त न साईं त माण्हू रहे थो। हल जे माण्हू रहे थो त हाणे हिन माण्हू खे पकड़ियूं कीअं? उहो सियाणो हुयो वज़ीर जो सियाणो हुयो। वज़ीर चयो त हाणे पकड़ण जो सबबु इहो आहे त हिननि जा तलाव ॻोल्हियो, हेॾे होॾे तलावनि ते, पर हू नज़र कान पिया अचे। उन्हनि खे वार आहे न सॼा जिस्म ढकियल हो, कोन बि नज़र अचे, पेर बि माण्हूअ जा। हिते हिन वज़ीर ख़्यालु कयो त हाणे क़िस्म क़िस्म जा साईं ताम थियनि, क़िस्म क़िस्म जा ताम थींदा। हुन बादशाह चयो त क़िस्म क़िस्म जा ताम कराईंदो कीअं? चई इहो पकड़ कमु मुंहिंजो आहे, तव्हां छॾे ॾियो हिन ॻाल्हि खे। क़िस्म क़िस्म जा ताम अची विया, लॻी विया, क़िस्म क़िस्म जूं ख़ुशबू अची वियूं। तलाव जे भरिसां वञी उते ख़ुशबू कई त खाइण ते माना हे जो खाई पी था मां उते रखी छॾियो, पासे ते थी वेही रहिया, खबड़नि में ॼण लिकी वेही रहिया। त हाणे आहियूं ॾिसूं त केरु उहो जंहिं महिल पाणी तलाव ते उञ लॻंदी पखियुनि खे हर शइ खे त उहो ईंदी, उहा छोकिरी बि हुन सां गॾिजी ईंदी त छोकिरीअ जो ख़ुशबू लॻी खाइण पीअण जी, चांवरनि जी उन्हनि जी, त हुनखे माना खाधे जी बुख लॻी। छोकिरी साईं खाइण लॻी, होॾे होॾे ॾिसण में केरु कोन आयो, हुन खाधो, उतां चांवर बि खाधई, माना हर क़िस्म जो ताम खाधई। ताम खाई ड्रोजी वई वञी पाणी पीते तलाव ते हड़ जो पीते। हुन सभु कई तलाव ते ॾिठो त नौकर चाकर हेॾो विया,
खणी त घोड़ा हिननि जे पोयां छॾिनी। पखियुनि जो को काॾे भॼियो ट्राह बि फेर बि करायूं। हल भॼ भॼां हे छोकिरी साईं भई उन्हनि जे पोयूं भॼी जेसि ताईं हाणे पेट में जो खाधो हुनखे पचियो त भॼी कीअं सघे। जेतिरो हुनखे भॼणो हुयो भॻी किरी पई त वज़ीर वञी मथां पहुतो त वज़ीर वञी पहुतो मथां त हिन घुटां ई खबड़ में उतां ई खबड़ खां अंदरां ई आवाज़ ॾिनई त ख़बरदार जंहिं हिते जहिड़ो बि आई तहिड़ो या हिते बीह रह। वज़ीर हुनखे चयो त जिन ई भूत ई ॿुधाए न को जिन आया न को भूत आया इंसान जो बचिड़ो, पर मूंखे पंहिंजे कुलनि तां अदरक लाहे ॾे। हिन देरी कोन कई अदरक लाहे हुनखे छोकिरीअ ॾिनई। छोकिरी जिस्म सॼे अदरक वेड़े ॿाहिरि निकिरी आई। छोकिरी जो ॿाहिरि ॾिठी वज़ीर ॾिठो वञ बणाया बचा हीअ त को हैवान परी आला छा अहिड़ी हुसन परी मूं त किथे ज़िंदगी में कोन ॾिठी। अहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी हिन खे चयो मुंहिंजे वेझो न ईंदे, मुंहिंजा शर्त 3 अथई। कहिड़ो शर्त चई तूं केरु चई वज़ीर आहे। चई तोसां बादशाह बि हूंदो। चई हा बादशाह बि आहे। चई हलो हुते बादशाह वटि वठी मूंखे हल बादशाह वटि वठी हल। ईअं बादशाह खे वञी हुन ॻाल्हि कई सही छोकिरी आहे वठी आया छोकिरी बादशाह हिन छोकिरीअ खे खणी आया। छोकिरीअ बादशाह वटि जुमल पहुती त छोकिरीअ बादशाह खे वेझो न अचणु ॾिनो। हल किसो खुटाईंदे उन छोकिरीअ हिन खे चयो त वज़ीर बादशाह ऐं ॿियो नौकर वज़ीर छोकिरीअ ते बेईमान थी पियो। रवाना थिया पोइ मुल्क रवाना छोकिरीअ ते बेईमान थी पियो। राति जंगल में रहिजी भॼी वई रहणी पइजी वई। छोकिरी दिलि में ख़्यालु कयो त हे वज़ीर मूं ते बेईमान थियो आहे, हीअ निंड ॾेई पासो में जऊं कनि त आऊं थी कयां। हे राति निंड में पइजी आहे। छोकिरी पासो वठी रवानी थी राति उहा हिन खां भॼी वई। पंधु कंदे खुटाईंदे नेठि न के पाखाटो गुज़रियो। पती सफ़ा ॾींहुं थी वियो। 3 उमिरा हुजनि 3 भाइर हुजनि उहे बि पंहिंजे रोज़ीअ सां निकिता अचनि पिया त हाणे असां वञूं सुबुह जो रोज़ीअ सां सभु पोइ निकिरे थो त हिननि खे मुंहं में मिली वई। हुननि टिनी जो कौल छा हुयो तव्हांखे संग मां कुंवार मिलंदी माउ जी दुआ थियल आई। 3 जो को चए मुंहिंजी ज़ाल को चए त मुंहिंजी ज़ाल। छोकिरी वरी होशियारु सियाणी हुई। छोकिरी चवंदी बीहो तव्हां पाण में 3 छा छो। चई असां 3 भाइर आहियूं। चई 3 भाइर हो त मां तव्हांजी छा चवां, मां बि तव्हांजी भेण आहियां। अब हुननि 3 खे सलाह वणी वई अदा तूं असांजी भेण न को अॼु ताईं असांखे भेण आहे न को छा तूं असांजी भेण वठी अचे घर में विया न त अदा हे गुज़र सफ़र सैर करणु लॻा। पोइ यहूदी चए थो जेको बि मूंखे ॻाल्हि करे ॿुधाईंदो सची त मां हुनखे अधु बादशाही बि ॾींदुसि ऐं धीउ संग बि ॾींदुसि। घणनि माण्हुनि हेॾां कई पर कंहिंखे ई ॻाल्हि हुनखे दिलि सां लॻे ई कान। हे बि फिरंदा गिरंदा 3 भाइर रुलंदा फिरंदा हुआ। उन्हनि खे वाट में सिज उमिरा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी यार अहिड़ी आरे पारे बि यहूदी आहे हिकिड़ो सो ॻाल्हि थो ॿुधे जेको ॻाल्हि खणी ॿुधाए थो उनखे अधु बादशाही बि ॾिए थो ऐं धीउ जो संग बि ॾिए थो। हिननि चयो त यार ॻाल्हि आहे असांखे कोन असां खणी कहिड़ी ॿुधायूं हिन खां। हीअ घुमी फिरी सिधो घर आया मोटी 3 भाइर। 3 भाइर जो घर मोटी आया त घर में वेही ॻाल्हि कयूं। उन छोकिरी पई ॿुधी ॻाल्हि चई अहिड़ो यार पर बादशाह हुआ पंहिंजे यहूदी आहे सो थो चए त मूंखे को कहाणी खणी ॿुधाए त मां हुनखे अधु बादशाही बि ॾींदुसि ऐं धीउ जो संग बि ॾींदुसि। छोकिरी हुननि खे ॿुधो पई लफ़्ज़ ॿुधा पई। छोकिरीअ लफ़्ज़ ॿुधा पई। छोकिरी भाइरनि खे चयो त सुभाणे इन बादशाह ॾे वञी तव्हां चयो त कहाणी असां खणी तोखे ॿुधाईंदासीं। भाइरनि चयो भेण खे त असांखे त कहाणी अचे ई कोन थी खणी ॾांहुं जो असां हुनखे खणी ॿुधायूं। चई हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो बसि तव्हां हुनखे अञा चइजो। हे सिधा विया सुबुह सलाम खां उन वटि यहूदी वटि बाबा असां कहाणी खणी ॿुधाईंदासीं। हाणे बाबा खणी ॿुधायो चए अॼु न सुभाणे
अॼु न सुभाणे जिहाओ जिहाओ। अब हाणे मोटी आया सिधी भेण सां ॻाल्हि कयां साईं भाषा आई चयऊं चई वरी अॼु वञो त कोल करे अचो त 3 कोल करे अचो त 3 चई कहिड़ा कोल करे अचूं चई कोल इहे हूंदा जेका बि ख़ल्क मैदान में वेठी हूंदी उन माण्हू मूं को बि कोन उथंदो। बादशाह वग़ैरह नौकर वग़ैरह सभु अंदरि ई हूंदा को बि जेसिताईं कहाणी न खुटंदी तेसीं ताईं माना को बि माण्हू न हेॾे न होॾे थींदो। इहो कोल जे क़बूल करियो त कहाणी बि खणी ॿुधाईंदासीं न त तव्हां हलिया अचिजो। हे वञी हुनखे चवंदो उहा कहाणी ॾियो ख़बर आहे कहाणी खे कहाणी ईअं कान खणंदासीं कहाणी ईअं खणंदासीं सुभाणे पर तूं भेण ते ॾोको हणाए ओड़े पाड़े जा माण्हू घुराए गॾु कराए ओड़े पाड़े जा माण्हू घुराए गॾु कराए ऐं को बि माण्हू तुंहिंजो हेॾे न होॾे थींदो। को बि माण्हू तुंहिंजो न हेॾे न होॾे थींदो जो जिथे हूंदो उते ई हूंदो। हुन चयो सही आहे। आवाज़ चवंदा हा बाबा को बि तव्हां मुंहिंजो हेॾे होॾे मुंहिंजो को बि न थींदो तव्हां कहाणी खणी ॿुधाईंदव त चई ठीकु आहे। हेॾे न चए पंहिंजी भेण सां सलाह चई बाबा असां त हीअं चई चई ठीकु आहे मर्दाना कपिड़ा पाए हिननि सां रलिजी पई भेण तूं खणंदी जा मां खणंदसि। बादशाही महिल में जंहिं महिल पहुता त बादशाह खे उते सभिनी ॻाल्हि कई हिते असांजो इहो भाउ खणंदो कहाणी हुननि खां पुछे इहो असांजो भाउ आहे इहो खणंदो कहाणी त ठीकु आहे। अब हेॾे होॾे सभु माण्हुनि ते ऑडर थी वियो को बि माण्हू न हेॾे थींदो कहाणी ॿुधंदो जेसिताईं कहाणी न ॿुधंदो तेसिताईं को बि माण्हू हेॾे न हेॾे थींदो। अब हुन छोकिरीअ ॻाल्हि पंहिंजी किसो खयो चई हा ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो यहूदी हुयो खेसि 2 न्याणियूं हुयूं हिकिड़ी सुलक्षणी ॿी अॿोजी जेका सुलक्षणी यहूदीअ खे चवंदी त मूंखे रोज़ ॾिए थो अलाह ॾियण वारो उहो आहे जेका अॿोज हूंदी उहा चवंदी हुअसि बाबा तूं रोज़ ॾींहुं उनखे घुरंदो भाईंदो घणो हुयो ऐं जेका चवंदी हुअसि त अलाह थो ॾिए उनखे वरी थेलींदो किसे खुटाईंदे 3-4 ॾींहं ईअं थिया चौथे ॾींहुं छोकिरी उनखे धिके घर में यहूदी कढी ऐं वज़ीरनि खे चई त वञी कंहिं झंगल में फिटी करे अचो वञी लटा कपिड़ा लाहे अचो त हीअ छोकिरी जीअं कहाणी खणंदी वञे तीअं उहो रोए पियो ऐं हुनजा पोयां जेके घर जा भाती रोडनि ते बि हली ॻाल्हि घर में जेके माउ वग़ैरह हुनजी हुई उहा रोअण में लॻी असांजी धीउ जी ॻाल्हि बि थी हले बिल लॻी आहे त मुंहिंजी धीउ जी ॻाल्हि आहे हिन चयो सुभाणे न बाबा ॻाल्हि खणी हिकदमि कर छा किथे पोइ छोकिरी खाईंदी पीअंदी झंगल में रहंदी रही जिन भूतनि ऐं इन्हनि छीअरनि सां रहंदी रही पोइ को बादशाह आयो उते शिकार जे लाइ जो को बादशाह आयो त उन शिकार में जेको छाणो वज़ीर हुयो उन छाणे वज़ीर पेर ॾिठा उन छोकिरीअ जा त बादशाह खे चयईं त साईं बादशाह सलामत हिन झंगल में माण्हू जो डपु थी अचे हुन चयो हिन झंगल में माण्हू जी डपु किथां आई न को ॻोठ पास ओसो कुझु बि कोन्हे को हिते माण्हू कीअं थो चई न साईं माण्हू आहे हिकिड़ीअ ते बादशाह ॿीअ ते वज़ीर नेठि वज़ीर ॻाल्हि मञाई बादशाह खे पोइ वज़ीर खे बादशाह चयो त हाणे कहिड़े तरीक़े सां पकड़ींदे चई साईं क़िस्म क़िस्म जा ताम अने तलाव ते बचंदा केरु जिना भवता केरु बि माण्हू खाईंदो त उहो खाई जंहिंमहिल बसि कंदो ढो कंदो त असां पोयां हुनजे घोड़ा छॾींदासीं उहो भॼी सहकी पवंदो किरी पवंदो पकड़े विझंदासीं। बादशाह खे ॻाल्हि दिलि सां लॻी कमु बि ईअं थियो ताम क़िस्म क़िस्म जा पचनि पिया क़िस्म क़िस्म खां हिन जो तयारु कया तयारु जो कया हुन तलाव ते हुन पासो ॾेई वेही रहिया उहा झंगलनि में छोकिरी ईंदी हुई ऐं जानवरनि सां पाणी पीअण तलाव तां छोकिरीअ ख़ुशबू आई खाधे पीते जी छोकिरीअ रूह सट खाधी छोकिरीअ वञी उहा मानी वग़ैरह खाधी मानी वग़ैरह खाई रहो जो कई त हुननि ॾिठो पिए त हाणे खाई रहो कयो पोयों खणा घोड़ा छॾींदी
घोड़नि छॾींदे अचे था भॼा भॼा निठ हुन छोकिरीअ खे पकिड़े वेठो। छोकिरी घड़ी वई ख़बर वठो ख़बर मुंहिंजी घिड़ंदे अकल कईंसि अंदरां इते ई बीह रहो केर बि आई हिते बीह रहो मूंखे हुजे लोही या अजरक हुजे उहो लाहे ॾे लाहे वज़ीर अजरक ॾिस सॼी छोकिरी अजरक सां वेड़जी निकिरी आई ॿाहिरि। छोकिरी जो वज़ीर ॾिसी वज़ीर थी पियो बेईमान छोकिरीअ ते। पोइ उहा छोकिरी खणी अचे झंगल में मंज़ूर कढंदा उन्हनि खे रस्ते में पइजी वई राति। छोकिरी दिलि में ख़्यालु कयो त वज़ीर मूं ते बेईमान थिया छो न हिननि ॼाणण में मां पंहिंजी जान छॾाए ऐं भॼां आज़ादु थियां। पासो वठी छोकिरी आज़ादु थी वई। पासो वठी छोकिरी भॼी आ कई भॼंदे 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 फजर महिल जे के हुनखे टे नौजवान ॿाहिरि मुंहं में मिलिया। पोइ उन को चए त मूंसां मुंहिंजी शादी ज़ाल आहे को चए त मुंहिंजी ज़ाल आहे को चए मुंहिंजी ज़ाल आहे। छोकिरी सियाणी हुई अकुलमंद हुई। उन छोकिरी उन्हनि खे चयो त बीहो बीहो फ़ैसिलो मां तव्हां पाण में टई छा छो हुननि चयो ॿाहिरि चए चौथी मां तव्हांजी भेण आहे। पोइ हुननि टिनी भाइरनि हुनखे भेण करे छॾियो भेण करे छॾियो। उहा उन्हनि जे घर में रही हीअ जीअं किसो खणे तीअं हुननि खां पाणी अखियुनि मां हले पई। हलंदे हलंदे पाणी हुन किसो खणी ॿुधायो किसो खणी ॿुधाईंदो यहूदीअ ते ओछकार ॾिनी त इहा किथे मुंहिंजे धीउ जी त ॻाल्हि कान्हे। त छोकिरीअ देरि कान कई पंहिंजो पटको लाहे ऐं पोशाक पंहिंजी लाहे परे करे उहा मां आहे। छोकिरीअ देरि न कई उहा पोशाक लाहे देरि न कई उहा मां आहे। हिते ॾाढो पीउ धीउ मिलिया पंहिंजे पाण में धीउ चयसि त हाणे तूं ॿुधाए त अलाह थो ॾिए या तूं थो पोइ तोबा ताब करणु लॻो ऐं पोइ अलाह ॾे हथ खणणु लॻो। पोइ चई बेशक तूं सची आहीं ऐं ॾियण वारो मुंहिंजो अलाह आहे हलाइण वारो बि मुंहिंजो अलाह आहे दुनिया खे जेको काइनात ॾियण वारो सभु अलाह। पोइ अलाह ते ईमान आणई पोइ अलाह खे मञई। हूअं त यहूदी हुई न काफ़र हो पोइ मुस्लमान थियो। जिन माण्हू हुनखे झंगल में छॾियो हो उहे झंगल वारा माण्हू सभु हुन मारे छॾिया। पंहिंजी धीउ खे उते ई पंहिंजे घर में रहायईं ऐं हू जेके टे ॿाहिरि करे छॾियाईं उन्हनि मुंहिंजो हिकिड़े सां शादी कयईं। उन मुंहिंजो हिकिड़े सां शादी कयईं मिल्कत जो मालिक कयईं। पीउ धीउ ऐं हू ॿाहिरि माना पाण में ख़ुशि थी गॾिजी गुज़ारण लॻा।